नाज़रीन, ठिकराठ वेझो माज़ूर ॿारनि जो वालिद बरसात जी तबाहियुनि सबबि ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहे, जंहिं वाहर जी अपील कई आहे। पौरियत धरती टीवी सां वीचार हिन रीत वंडिया आहे। ठिकराठ वेझो ॻोठ बैखान बहार में जिथे पोहरियत मल्हार मलिक जा ॿ नौजवान न्याणियूं माज़ूर जेके अखियुनि खां नाबीन आहिनि ऐं हिकिड़ो पुटु जेको हिन बेवसी ऐं लाचारी वारी ज़िंदगी में तमामु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। वेतर मथां ही बरसातुनि जूं जेके तकलीफ़ूं आहिनि इन्हनि में हिननि जा आंज वधी विया आहिनि। इन हवाले सां हिन पोहरियत मल्हार मलिक सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे हिन ॾुखियाईनि खे कहिड़े नमूने मुंहुं ॾेई रहियो आहे। मुंहिंजा ॿार आहिनि टे नौजवान न्याणियूं आहिनि ॿ जेको आहे सो इहे अखियुनि खां अंधा आहिनि, न ॾिसनि न कनि। अॻे त असां इन्हनि जो पंहिंजो कंदा हुआसीं कुझु बसि, हाणे असां बि पोड़ा थी विया आहियूं। हाणे इन्हनि जो केरु करे। असां हे मथां बरसाति थी पई आहे, जेके घर हुया ग़रीब माण्हू उहे बि ड्रही विया। हाणे तमामु असांजे लाइ ॾुखियाई थी पियूं आहिनि। नौजवान ॿ न्याणियूं आहिनि, हिकु पुटु आहे। एतिरो तोणी करण जहिड़ा नंढा करे वॾा कयासीं, हाणे ॾाढा तकलीफ़ में हूं असां पाण ॿई पोड़ा। इन्हनि जी केरु करे। घर बर बि मथां मींहुं वठी पियो, इहो घर बर किरी पिया आहिनि, भितियूं कचियूं उहे बि किरी पियूं आहिनि। इन्हनि जी केरु करे। अॻे नंढा हुया त वॾा कयासीं, हाणे असां पाण पोड़ा थी विया आहियूं। इन्हनि जॾनि जी नाबीननि जी माज़ूर आहिनि, इन्हनि खे को इन वक़्तु ताईं को इमदाद न मिलियो आहे। फार्म भरे आहे, कार्ड कढी आहे, ॾिना कोन। असां जॾड़ा थाबा खाईंदा ॻोठनि में पैसा वठी ईंदो आहे। मां असांजी मदद कयो, घर किरी पिया आहिनि, नाबीन असां ते सॼो कुझु जायूं टही शइ टही वई, को इमदाद न को माण्हू न आयो आहे। हिन महिल तोड़ी न हिन सार संभालण, ग़रीब आहे, ॾाढो परेशान आहे। कैमरामैन करम अली मातम सां गॾु अली नवाज़ महार, धरती टीवी न्यूज़, ठिकराठ।